जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं करवेलियुनि जी भाॼी। थूम मसाले में करवेलियूं ठाहींदासीं जेके ॾाढी टेस्टी ठहंदियूं आहिनि। और इन जी रेसिपी जेका आहे बिल्कुलु सिंपल सी आहे। ठाहिण जो तरीक़ो बिल्कुलु आसान आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट कयूं था पिया। करवेली खणंदासीं, जंहिंखे टिंडली या टोंडली बि चइबो आहे। इनखे चङी तरह धोई साफ़ कंदासीं। उनखां पोइ इनखे कटणो आहे त 4 टुकरनि में असां इनखे कटींदासीं। तव्हां चाहियो त साइज़ नंढी वॾी पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। मां हिते इनखे लंबी स्ट्रिप्स में थी कटियां पई। तव्हां चाहियो त इनखे गोल गोल कटे सघंदा आहियो। इन तरह सभिनी करवेलियुनि खे कटंदासीं। इन खां पोइ इनखे करणो आहे असांखे फ्राई, मतिलबु तरणो आहे। हल्को गोल्डन ब्राउन थियण ताईं इनखे असां तरींदासीं। तेज़ बाहि ते ई तरणो आहे। जीअं असां भिंडियूं तरे करे उन में मसाला विझंदा आहियूं, उन ई तरह असां हिनखे बि फ्राई करे मसाला विझी सघंदा आहियूं। सो इहे फ्राई थी वियूं आहिनि। हाणे करवेली कढी रखंदासीं असां। इन खां पोइ असांखे ठाहिणो आहे इन जो मसालो। करवेलियूं त फ्राई थी वियूं, पर मसालो ठाहिण जे लाइ हाणे खणंदासीं असां थूम, अदरक ऐं सावा मिर्च। इन्हनि खे असांखे कुटणो आहे। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं 2-3 चमचा तेल। गॾु विझंदासीं कड़ी पतो, अदरक, थूम और साए मिर्च जी जेका असां कुटे करे पेस्ट ठाही आहे उहा विझंदासीं। 2 चमचनि जे क़रीब आहे इहा। और गॾु विझंदासीं 1 चमचो जीरो। जीरो विझी करे इनखे चङी तरह मिक्स करणो आहे और कुझु सेकंडनि ताईं इनखे भुञंदासीं। कुझु सेकंड इनखे भुञणो आहे असांखे। थूम जी हल्की सी गुलाबी थी वेंदी। इन खां पोइ इन में विझंदासीं असां टमाटा पीसे करे। इहा रेसिपी बिल्कुलु सिंपल आहे। केर बि आसानी सां इनखे ठाहे सघंदो आहे। ॾिसो, थूम हल्की गुलाबी थियणु चालू थी वई आहे। त हाणे इन में मां 2 टमाटा मिक्सी जार में पीसे करे विझी रही आहियां। खे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं असां लूणु। सुकनि मसालनि में इन में विझणी आहे धाणा, ॻाढ़ा मिर्च और गॾु विझंदासीं हैड्र। सिंपल सा मसाला आहिनि। इन में कंहिं बि गरम मसाले जो इस्तेमालु न करिणो आहे। यादि रहे जेॾी महिल बि थूम जी असांखे ग्रेवी ठाहिणी आहे, थूम टमाटे में स्पेशली, त उन में गरम मसाले जो इस्तेमालु न थींदो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। टमाटे खे भुञंदासीं। इन मां तेल निकिरणु चालू थींदो त उन में विझंदासीं असां करवेलियूं जेके असां तरे रखियूं आहिनि। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। मिक्स करण खां पोइ इन में थोरो सो पाणी विझंदासीं। मूंखे हिते सुकी भाॼी ठाहिणी आहे त मां हिते अधु कोप पाणी विझी रही आहियां। तव्हांखे अगरि ग्रेवी वधीक खपे त तव्हां हिन में पाणी वधीक विझी सघंदा आहियो। पाणी विझण खां पोइ हिन में थोरा सा विझंदासीं धाणा, यानी साओ मसालो। चङी तरह मिक्स कंदासीं और पाणी सुकण ताईं इनखे असांखे मिक्स करे सिजाइणो आहे, जेसि ताईं इन मां तेल निकिरणु चालू थिए। जीअं जीअं सिजाईंदासीं धीरे धीरे इन जो पाणी सुकणु चालू थी वेंदो। ॾिसो, ऑलमोस्ट पाणी सुकी वियो आहे। कुझु सेकंड अञा सिजाईंदासीं। इन खां पोइ गैस बंदि कंदासीं और इनखे गर्मा गर्म फुल्के सां सर्व कंदासीं। ॾाढी टेस्टी आहे इहा भाॼी और बिल्कुलु आसान जी रेसिपी आहे, बिल्कुलु ईज़ी। कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहे मुंहिंजी थूम मसाले में करवेलियुनि जी भाॼी कीअं लॻी, जेका ॾाढी टेस्टी बि आहे और सिंपल बि रेसिपी आहे। और तव्हां मुंहिंजे चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।
अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।